वाइसा प्रालो खबरूं सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं टाउन कॉमेडी प्राले खां। टाउन कॉमेडी प्राले जे 17 वार्ड में पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी नाअहली सबबि रोडनि रस्तनि घिटियुनि में महलनि में गंदो पाणी बीहजी वियो। ईंदड़ वेंदड़ माण्हुनि लाइ मुश्किलात जो सबबु बणिजी विया। अक्सा कॉलोनी, पुलिस स्टेशन, PTCL ऑफिस, सरकारी अस्पताल, फ्यास कॉलोनी ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि कॉलोनी में गटरनि जो गंदो पाणी रोडनि रस्तनि ते घिटियुनि में बीहजी वियो। पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी नाअहली सबबि गुलाबनि जी शहर गंदगीअ जे वर चढ़ी वियो। शहरी तोड़े इलाइक़े ऐं सुञाणंदड़ इहो चवणु आहे त पब्लिक हेल्थ SDO ऐं ऑपरेटर जी नाअहली सबबि कूड़नि बिलनि ठाहिण में मसरूफ़ लॻा पिया आहिनि। बदकिस्मतीअ सां बरसाति जा पाणी अञा निकल ई नथी सघिया आहिनि, पर हीउ गंदो पाणी असांजे बाग़नि, रोड रस्तनि ते ऐं घिटियुनि में कचरनि जा ढेर लॻी विया आहिनि। इंतिज़ामिया खां घुरिजे त इन्हनि जे ख़िलाफ़ु कानून कार्रवाई कई वञे, न त ॿिए सूरत में हीउ पिराले जो शहर जा अवाम रोडनि ते निकिरी ईंदो। DC ऑफिस जे अॻियां एहतिजाज जो सॾु ॾिनो वेंदो। SDO पब्लिक हेल्थ खे हटायो ऐं शहर खे, गुलाबनि शहर खे बदबूअ खां बचायो। शहरनि चताव ॾेई छॾियो। वाइसा पिरालो जे ख़बरूं